अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां सब दोस्त ठीक ऐं ख़ुशि हूंदा। अॼु तव्हां लाइ बहितरीनु अपडेट खणी आयो आहियां। मेहरान टीवी जो नओं ड्रामो अचण वारो आहे, तमामु बहितरीनु, जंहिंजो नालो आहे दो दो, जंहिंमें तमामु बहितरीनु कास्ट शामिल आहे, जंहिंमें असद कुरैशी, अहमद अली शेख, मीर इरफान शेख ऐं तमामु सिंध जा नाले वारा अदाकार आहिनि। सईद निसार शाह, साईं फ़खरुद्दीन शाह जिलानी ऐं रफ़ीक सियाणी, तमामु बहितरीनु कास्ट आहे हिन में। ऐं लेडीज़ जेका कास्ट आहे उहा लाबिया बलोच ऐं नसरीन नाज़ अञा बहितरीनु कैरेक्टर आहिनि। ऐं जेके शमा मंगी, तमामु बहितरीनु कास्ट आहे। हुनमें तव्हांखे बहितरीनु सिंध जा नाले वारा अदाकार ॾिसण वटां मिलंदा। बहितरीनु ड्रामो आहे। पहिरीं तव्हांखे मूं अपडेट ॾिनो दोस्ती ड्रामे जे बाबति, हुनजी बि रिकॉर्डिंग हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग हैदराबाद में शुरू कई वेंदी। तमामु बहितरीनु ऐं 2025 जे स्टार्ट में तव्हांखे ॾिसण में मिलंदो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मेहरान टीवी ते। सो हीअ असांजी अपडेट तव्हांखे कीअं लॻी, ऐं हिन में जेके बि मूं फ़ोटो ॾिना आहिनि उन सभिनी अदाकार हिन ड्रामे में आहिनि। सो तव्हांखे हीअ असांजी अपडेट कीअं लॻी असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।